बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाढ़ई जल जलालहू, पाढ़ई जान जमाल, पाढ़ई सूरत प्रिय जी, पाढ़ई हुस्न कमाल, पाढ़ई पीर मुरीद थिए, पाढ़ई पाण ख़याल, सब सबोई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो ऐं हीउ प्रोग्राम, हीउ मंच, हीउ अंगण अवां जो पंहिंजो, हीअ स्क्रीन अवां जी पंहिंजी। सुबुह मेहरान प्रोग्राम में अवां सभिनीनि खे मां दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे क़बूल पवे। सुबुह जो पहर ऐं अॼु जी हवा ॾाढी ज़बरदस्त आहे। अॼु जी हवा महसूसु कराए पई त सियारो असांजे डोर स्टेप ते आहे। सियारे खे पाण सभु वेलकम चऊं पिया। ऐं जॾहिं सियारो माना मौसम चेंज थींदी आहे न, सरह हुजे सियारो हुजे, मौसम जो पंहिंजो रंग हूंदो आहे। ऐं डेफिनेटली जॾहिं मौसम तब्दील थींदी आहे त उन मौसम में एडजस्ट थींदे असांखे थोरो टाइम ज़रूरु लॻंदो आहे। अॼु जी हवा वाक़ई मूंखे इलाही तब्दील लॻी पए। ऐं अॼु जेको आहे सो उहा उन हवा जी ख़ूबसूरती हिकिड़ी पंहिंजी हुई, उन मौसम जो हिकिड़ो चार्म पंहिंजो महसूसु मूंखे थिए पियो। नाज़रीन, अॼु जो जेको प्रोग्राम आहे ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम अव्हां जे लाइ असां खणी आया आहियूं। अॼु जेके आयल मुअज़्ज़िज़ महिमान मूं वटि मौजूदु आहिनि, जेके शख़्सियतूं मूं वटि मौजूदु आहिनि, तमामु बहितरीनु हिकिड़ो प्रोग्राम इनशाअल्लाह अव्हां ताईं असां पहुचाइण जी कोशिशि आऊं कंदसि। हिन पूरे प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो ऐं पैकेट ते पंहिंजी मालूमात तव्हां दाख़िल करे सघो था ऐं घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में तव्हां विझी सघो था ऐं मौक़ो हासिलु कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में तव्हां हिसो वठी खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। सो घणो टाइम बिल्कुलु बि न वठंदसि ऐं जेके मुंहिंजा आयल मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि मां उन्हनि जी तरफ़ अॻियां वधंदसि। मुंहिंजे प्रोग्राम में जनाब नसीर मिर्ज़ा साहब मौजूदु आहिनि ऐं नसीर मिर्ज़ा साहब जो तारुफ़ु नो डाउट ॾाढो वॾो तारुफ़ु आहे। पाण बहितरीनु राइटर आहिनि, बहितरीनु उस्ताद आहिनि। हमेशह सर्जन खां असां सिखूं था, सर्जन जो लफ़्ज़ असांजे लाइ सिखिया हुजे थो। ॾाढा बहितरीनु पाण शाइर आहिनि, ॾाढा ख़ूबसूरत पाण इंसान आहिनि। दिलि जी गहराई सां तव्हांखे सर मां भलीकार चवां थी। ऐं तव्हां ॾाढा बहितरीनु होस्ट आहियो, ॾाढा ख़ूबसूरत कंपेयर आहियो, तव्हां स्टेज जा बादशाह आहियो। ऐं ख़बर आहे त स्क्रीन छा हुजे थी, ऐं ख़बर आहे त ऑडियंस छा हुजे थी, ऐं ख़बर आहे त जेको मंच जीअं हुजे थो उनखे कीअं संभालजे थो। सो अॼु अव्हां सां प्रोग्राम आहे ऐं यकीनन अव्हां खां अॼु घणो कुझु सिखबो। दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम ताहिरा, तव्हांजी वॾी महिरबानी। यकीन करियो त हीउ सुबुह जो सुहानो समय आहे ऐं तव्हांजी आवाज़ में एॾी ताज़गी आहे, तव्हांजे लफ़्ज़नि में गुलाबनि जे गुलनि जी ख़ुशबू आहे, अतर मोतिया आहिनि। ऐं यकीन करियो त माना जेको कुझु बि तव्हां प्रोग्राम जी इब्तिदा कई, शाह लतीफ़ जो बैत पढ़ियो, सो ही सो हू सो वेरी सो वारू सो प्री सो पसा, ही एॾा ख़ूबसूरत लफ़्ज़ आहिनि जेके तव्हां ज़िंदगीअ में लफ़्ज़ ई त हूंदा आहिनि जेके तव्हांखे मजबूर कंदा आहिनि त तव्हां ॾे माण्हू मुतवजा थिए, तव्हां सां प्यार करे। सो तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां ॾाढो सुठो तारुफ़ करायो। थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच। तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो आहे। ऐं असांजे प्रोग्राम में जनाब दौलतराम खत्री साहब मौजूदु आहिनि ऐं पाण ॾाढा सुठा राइटर आहिनि। मुख़्तलिफ़ मौक़नि जे हवाले सां उन्हनि जा मुख़्तलिफ़ कॉलम्स असां ताईं पहुचंदा रहंदा आहिनि ऐं पाण जेको आहे सो ॾाढा सुठा शाइर बि आहिनि। उन्हनि जो रिसेंटली किताब जेको आहे सो उहो पब्लिश थियो आहे, कारूंझर। ऐं हिन किताब जे हवाले सां अॼु असां जेको आहे सो प्रोग्राम कंडक्ट कंदासीं। हिन प्रोग्राम जा ही पूरो किताब 176 वर्कनि ते मौजूदु आहे ऐं 30 हिन में मज़मून मौजूदु आहिनि। मुख़्तलिफ़ मज़मूननि ते असां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं। दिलि जी गहराई सां तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हांजी वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। ऐं मुंहिंजी बि ख़ुशनसीबी आहे जो आउं सिंध जे हिकिड़े इंतिहाई वॾे माण्हू साईं नसीर मिर्ज़ा साहब सां गॾु एज़ ए महिमान तौर ते तव्हांजे हिन प्रोग्राम में शिरकत करे रहियो आहियां। ऐं मुंहिंजे लाइ हिकिड़ो यादगार प्रोग्राम हूंदो ऐं मुंहिंजे लाइ यादगार ॾिणु बि हूंदो। जी बिल्कुलु बिल्कुलु। ऐं इट्स ऑनर फॉर मी त तव्हां जहिड़ी शख़्सियतूं अॼु जे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ऐं हिन तरफ़ हारमोनियम ते जनाब फ़कीर अहमद फराज़ मौजूदु आहिनि। अदा तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। ऐं ढोलक ते मौजूदु आहिनि अब्दुल रज़ाक, अदा तव्हांखे बि भलीकार चऊं था। अॼु प्रोग्राम में राग बि हूंदो ऐं हूअं बि चयो वेंदो आहे त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। सो अॼु जे प्रोग्राम में मौसीक़ी बि हूंदी ऐं मौसीक़ी जहिड़ा ख़ूबसूरत इंसान हिन तरफ़ मौजूदु आहिनि। सो यस सर, अव्हां खां शुरूआति करणु चाहींदासीं। ऐं शुरूआति में ई असां जेको आहे न कारूंझर जो
जो ज़िक्र करियूं था। टाइटल ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं कारूंझर जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त कारूंझर जी कुख में लिखियल हिकु वॾी तारीख़ आहे, सो अॼु उन ते थोरो ॻाल्हाइण जी पाण कोशिशि कंदासीं। ताहिरा तव्हांजी वॾी महिरबानी, छाकाणि त अहम रेफरेंस अॼोके हिन महिराण रंग जो असांजे हिन दौलत राम खत्री साहिब जे ई कालम आहिनि, उन जा ॾाढा ज़बरदस्त उन जा कालम आहिनि। उन खां अॻु में बि हुन जो धरती दर्द पुकारूं पहिरीं हिकिड़ो किताबु शाया थियल आहे। ऐं सभ खां अवल तव्हां पहिरीं ॾिसो जंहिं जे हवाले सां असीं गॾु थिया आहियूं उहो थर आहे। थर बज़ाहिर त हिकिड़ो रेगिस्तान आहे जेको दुनिया जे तमामु वॾनि रेगिस्ताननि में, रेगिस्तान सम्झिबो त हिकिड़ो वारियासो इलाइक़ो आहे ऐं उते रुगो वारी हूंदी, पर असांजो जेको थर आहे उहो वारी कोन्हे, उहो उन में कारूंझर आहे, उन में ग्रेनाइट आहे, उन में असांजे रोहिड़े जा क़ीमती तरीन वण आहिनि। ऐं हाणे त असांजी धरती जेका थर जी आहे उहा हिकिड़ी ब्लैक गोल्ड ऐं हर लिहाज़ खां मालामाल आहे। त असांजी जेको पाकिस्तान जो जेको थर आहे रेगिस्तान कोन्हे, उहो दौलत राम आहे ऐं हीअ असांजो दौलत राम इन जो हिकिड़ो हिसो आहे। मूं जॾहिं दौलत राम सां जॾहिं खां मुंहिंजी वाक़िफ़ियत आहे ऐं आउं हुनजे किताब ते ही नालो ॾिसां थो त मूंखे लॻे थो त हीअ जेके सारा त दौलत राम तव्हां ऐं मिर्ज़ा कलीज पे शेर पढ़ंदुसि, हिंदू ऐं मुसलमान दिला साॻे कुंभर जा, हिंदू ऐं मुसलमान दिला साॻे कुंभर जा, सरजन था जुदा थांव मगर आहे मिटी हिकु। पर हाणे तव्हां थोरो इशारो सम्झी विया हूंदो त ऐं जॾहिं राम थो चवां त साईं वली राम खे आउं हमेशह प्यार में चवंदो, साईं तव्हां अधु मुसलमान आहियो अधु हिंदू आहियो। तव्हांजे पहिरीं नाले जो पहिरियों हिसो जेको आहे न वली आहे त तव्हां वली आहियो, ऐं पोयों हिसो तव्हांजो राम आहे त तव्हीं माना उन सां कम्यूनिटी सां तालुक़ु रखो था। त आउं जॾहिं दौलत जे इन नाले ते ॾिसो ही गौर थो कयां त हिन जो ही पक सां हिन जी मदर जेका आहे अम्मा, उनखे हिनखे ॾियारीअ जे शुभ त्योहार ते कंसीव कयो आहे। छाकाणि त लक्ष्मी देवी अचे थी, ॾिया ॿरनि था, ऐं ॿी जॾहिं ॾियारी अचण वारी हूंदी त माशाअल्लाह असांजो दौलत राम थर जे मिठी शहर जहिड़े ख़ूबसूरत शहर में आयो त पोइ हुनजी अम्मा हुनजो नालो ई रखी छॾियो आहे दौलत राम। सो ही ऐं बहसियत दौलत राम हाणे तव्हां हुनजे तारीफ़ में ज़रूरु ॿुधाईंदो त उहो हिकिड़े कॉलेज में लेक्चरर आहे, पर हुनजी जेका हिन वक़्तु सिंधी इल्मु अदब में सुञाणप आहे उहा हिकिड़े कलमकार वारी आहे, हिकिड़े सुजाग ज़हन कालम निगार वारी आहे। ऐं जेको कालम निगारी आहे उहा हुनजो जेको ख़ासि मौज़ू आहे न उहो हुनजो थर घणो आहे, ऐं पोइ वरी थर जा मसइला आहिनि, पर गॾोगॾु ॿियूं बि इल्मी अदबी ॻाल्हियूं। हिन जी एतिरी त अहमियत आहे हिन वक़्तु जो असांजा जेके बि अदबी मेला थियनि था, सकाफ़ती गॾिजाणियूं थियनि थियूं, उते ही असांजो मोटिवेशनल टाकर बि आहे हिकिड़ो, माना एतिरी नंढी एज में हुन ऐं पहिरीं हिन जे हवाले सां हिन जो बैकग्राउंड ॿुधाए पोइ किताब ते अची थो वञा। त ॿियो जेको अहम पहलू आहे असांजे दौलत राम खत्रीअ जो, ऐं यकीन करियो त मूंखे जेतिरे क़दुरु ऐं सालनि जो अंदाज़ो नथो लॻायां, पर मूंखे ख़्यालु थो अचे त ही घटि में घटि 35-40 या 30 सालनि जो अरसो आहे, जॾहिं सफ़ा नंढड़ो ॿारड़ो आहे। हिन जो कमु त ॾिसो, थर खे असांखे मंगाराम ओझार साहिब जहिड़ो राइटर मिलियो आहे। उन खां पोइ तव्हां असीं जेको तारीख़ रेगिस्तान रायचंद राठौड़ साहिब जो नालो, त असां उनजी चरणनि में वेहण जहिड़ा कलमकार आहियूं जिन थर खे थर बनाए छॾियो आहे। त उन रायचंद राठौड़ ते इन नंढड़ो 16-17-18 सालनि जो ऐं सम्झां थो त हिन शानदार तारीख़ में, थर जी तारीख़ में पहिरियों दफ़ो हिन तारीख़ रेगिस्तान जो जेको डॉक्यूमेंट कयो आहे रायचंद राठौड़, उन ते हिन जेको प्रोग्राम कयो उन में सिंध जी हिक खां हिकु शख़्सियतूं जिन माना हिन पंहिंजे बुज़ुर्गनि जे ख़िदमत कई आहे, इन करे उन्हनि बुज़ुर्गनि जी दया हिन ते थी आहे। ऐं हिन कारूंझर ते पहिरें मरहले में सिर्फ़ु हिन जे छपाई ऐं टाइटल ते ॻाल्हाए, अंदरि कंटेंट आहे उन ते बाद में ईंदुसि, पर हीअ जेकॾहिं तव्हां टाइटल ॾिसंदो त हीअ कारूंझर जेको आहे छा त कारूंझर आहे। तव्हां हिन जेको टाइटल ठाहियो आहे असांजे दौलत राम खत्रीअ, अंदरि कारूंझर में कारूंझर खां सवाइ बि कुझु आहे, उन ते अॻिते हली ॻाल्हाईंदासीं। पर हिन वक़्तु
हिन रुगो असांखे टाइटल ते ॾेखारियो आहे त ही कारूंझर केॾो सरसब्ज़ शादाब आहे ऐं उन में ही जेके बि शयूं आहिनि, मिसाल मोर आहे कारूंझर जो, उन खां पोइ उन जे जेको ख़ासि सुञाणप आहे उहो बुद्धिस्ट ऐं महावीर ऐं उन जा ऐं मुस्लिम कल्चर जो जेकी बि ख़ूबसूरत हिकिड़ो गुलदस्तो आहे उहो सभु हिन खे असांखे हिन में ॾेखारियो आहे। तव्हां ॾिसंदव त हिन में तव्हांखे ही ग्रेनाइट असांखे नज़र अचे थो, जेको दुनिया जो क़ीमती तरीन पत्थर आहे, जंहिंजो हिन अॻिते हली ज़िक्र बि कयो आहे। उन खां पोइ ही भोॾेसर जी मस्जिद आहे, जैन मंदर जा डेरा आहिनि या ही जेके नगर पार्कर वग़ैरह में आहिनि, या अहम सुञाणप हिन जी मोर आहे। त आख़िरी जुमिलो फ़िलहाल जेको ॻाल्हायां थो त ही असांजे अॼु जे प्रोग्राम में आउं हिनखे लक़ब थो ॾियां, ही दौलतराम खत्री बि आहे त असांजे कारूंझर जो मोर बि आहे। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु बहितरीनु। वधीक हिन किताब ते ॻाल्हायूं था। हिन किताब जा 30 मज़मून आहिनि ऐं हिननि 30 मज़मूननि जो पूरो जेको ही प्रोग्राम आहे, असां मजमूओ चई सघूं था। हिन प्रोग्राम में असां कारूंझर जे हवाले सां डिस्कस कंदासीं। दौलतराम खत्री साहब जो ही किताब लिखियल आहे, उन्हनि जूं महिनतूं आहिनि, मुख़्तलिफ़ उन्हनि जा मौज़ू आहिनि जेके सहेड़ियल हिन किताब में असांखे मिलंदा। कारूंझर जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं था त कारूंझर जी हंज में यकीनन हिकु वॾी तारीख़ मौजूदु आहे। सो अॼु उन तारीख़ जे वर्कनि खे पाण उथलाईंदासीं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं, पर हिन तरफ़ सिंगर्स बि मौजूदु आहिनि। बाबा साईं, अव्हांजी इजाज़त सां हिन तरफ़ वञणु चाहींदमि। माशाअल्लाह, असांजी इजाज़त आहे। बिल्कुलु, छा ॿुधाईंदव? शुरूआत कयूं था भिटाई साईं जी। ज़बरदस्त जी, बिस्मिल्लाह कयो, बिस्मिल्लाह। सारंग सार लहीज अल्लाह लग उञन जी, पाणी पोज पटन ते अर्ज़ा अन्न करेज, वतन वसाएज त संघारन सुख थिए। अखड़ियों मेघ मलार, अखड़ियों मेघ मलार, सूरत तुहीं जी सब जग मोहियो। मेघ मलार वो यार, अखड़ियों मेघ मलार वो यार, सूरत तुहीं जी सब जग मोहियो। अखड़ियों मेघ मलार वो यार, यापण वक्त जाम जे, यापण वक्त जाम जे, किरिया कोट कुफार वो यार, किरिया कोट कुफार वो यार, सूरत तुहीं जी सब जग मोहियो। अखड़ियों मेघ मलार वो यार, सूरत तुहीं जी सब जग मोहियो। अखड़ियों मेघ मलार वो यार, ओ कंड आप अब रखे, ओ कंड आप अब रखे, सारे रे रे मा 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 रे मा 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 रे मा पा पा मा पा मा मा ने 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 ने
पानी पासा दा 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 पानी रिसा उकंठ आप अब रखी अहमद कान अपार वो यार सूरत तुही जी सब जग मोयो अखड़ियों मेघ मलार वो यार आहिन करम करीम जा आहिन करम करीम जा सरहाथ्या संघार वो यार सरहाथ्या संघार वो यार सूरत तुही जी सब जग मोयो अखड़ियों मेघ वाह बेहतरीन तमामु सुठो इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में पंहिंजो प्रोग्राम स्टार्ट थियो आहे वक़्तु थी वियो आहे नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं उन खां पोइ प्रोग्राम खे पाण कंटिन्यू कयूं था सुबुह मेहरान प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में ऐं तव्हां खटे सघंदा खोड़ सारा क़ीमती इनामात काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नंढड़ो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ सुबुह मेहरान प्रोग्राम में असां वापसि अची चुका आहियूं अॼु जा महिमान तमामु ख़ूबसूरत ॾाढी सुठियूं शख़्सियतूं प्रोग्राम में मौजूदु आहिनि नसीर मिर्ज़ा साहब मौजूदु आहिनि नसीर मिर्ज़ा साहब हिकु उस्ताद हिकु ख़ूबसूरत इंसान ऐं जॾहिं बि उन्हनि सां मुलाक़ात थिए थी जॾहिं बि उन्हनि खे वेही ॿुधिजे थो दिलि चवंदी आहे त सर्जन खे ॿुधंदो रहिजे उन्हनि खां सिखजंदो रहिजे प्रोग्राम खे वधीक कंटिन्यू कयूं था पर हिन प्रोग्राम सां जंहिंजो सहकार मौजूदु आहे उन्हनि खे बिल्कुलु यादि कंदासीं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो जो हिसो तव्हां बणिजी सघो था ऐं टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल करियो घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ो हासिल कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी अव्हां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात नसीर मिर्ज़ा साहब मौजूदु आहिनि साम्हूं दौलतराम खत्री साहब मौजूदु आहिनि सर दौलतराम खत्री साहब जिन जी तरफ़ अॻियां वधूं था जॾहिं हिन किताब जे टाइटल खे ॾिसूं था ॾाढो ख़ूबसूरत टाइटल नालो कीअं तजवीज़ कयो अव्हां कारूं झर पहिरीं त सभ खां पहिरीं आउं मेहरान सथ जो थोराइतो आहियां जिन माना अॼोको हीउ प्रोग्राम जेको आहे मुंहिंजे कारूंझर किताब जे हवाले सां जेको मनसूख़ कयो आहे तव्हांजी वॾी महिरबानी ऐं उनखां पोइ साईं नसीर मिर्ज़ा मुंहिंजो इंतिहाई मोहसिन दोस्त बि आहिनि असांजा वॾा बि आहिनि ऐं असां साईं नसीर मिर्ज़ा साहिब खां तमामु घणो कुझु सिखियो आहे सो आउं सम्झां थो त मुंहिंजी इहा ख़ुशनसीबी हूंदी मुंहिंजी लाइफ जी हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम हूंदो मुख़्तलिफ़ चैनल्स ते असां प्रोग्राम कया आहिनि पर मुंहिंजी ख़ुशनसीबी इहा आहिनि जो साईं नसीर मिर्ज़ा जहिड़े इंतिहाई मोतबर शख़्सियत सां गॾु माना हीअ ऐं प्रोग्राम जेको आहे एज़ ए गेस्ट उते माना वेठल आहियां सभिनी खां पहिरीं आउं माना इन ॻाल्हि जे तव्हांजी मूंखां सुवालु कयो त कारूंझर जो नालो तव्हां तजवीज़ कीअं कयो जी हा ॾिसो कारूंझर असांजो जेको आहे फितरत जो ओञाण असांजी तहज़ीब ऐं सकाफ़त जो हिकिड़ो शाहकार विरसो आहे ऐं उनखां पोइ असां सभई कारूंझर सां प्यारु करण वारा माण्हू आहियूं सो कारूंझर सां जॾहिं असां सभु प्यारु कयूं था त ज़ाहिर आहे ऐं हिकिड़ो थरियो हुअण जे नाते ज़ाहिर आहे मुंहिंजी बि माना जेको आहे फितरत जो आशिक़ु आहियां ऐं कारूंझर जो आशिक़ु आहियां सो मुंहिंजे ज़हन में माना जेको आहे हिकिड़ो कारूंझर सां माना जेका हिकिड़ी बेइंतिहा जेका मोहबत आहे त उन ई मोहबत जे नाते माना जेको आहे कारूंझर जो नालो मूं तजवीज़ कयो ॿी ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजा हिन कारूंझर जेको किताब में आहिनि तक़रीबन जेके आहिनि कारूंझर सां लाॻापियल मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि हिन में कारूंझर जे गीतनि जी बि ॻाल्हि कयल आहे लोकी गीतनि जी बि ॻाल्हि कयल आहे हिन में कारूंझर जे मोरनि जी बि ॻाल्हि कयल आहे
कारुंजा जे सदाइनि जी बि ॻाल्हि कयल आहे, कारुंजा जे कोलियुनि जी बि ॻाल्हि कयल आहे। कारुंजा जे हवाले सां मुख़्तलिफ़ जेके उन जी जेका फितरी जेके उनजा रंग आहिनि, जॾहिं असां वटि थर में वसकारो थींदो आहे तॾहिं उनजा जेके फितरी जेका हुस्नाकी आहे कारुंजा जी, उन जी बि ॻाल्हि कयल आहे। कारुंजा त असां लाइ हिकिड़ो मोहबतनि ऐं अक़ीदतनि जो हिकिड़ो ओञाण बि आहे। ऐं उते असांजा जेके आहिनि तव्हां ॾिठो हूंदो त साड़दरो आहे, या उते जेके साड़दरे में असांजा तीर्थ आस्थान मौजूदु आहिनि, गौमुखी आहे या अंचलासर आहे। असां वटि माना जेको आहे मुख़्तलिफ़ उहे तारीख़ी जेके माॻ आहिनि, ऐं उन्हनि माॻनि में उनजा जेको तव्हां भोॾेसर जी मस्जिद तव्हां ॾिसो, तव्हां हुतां जे जीन मंदरु जेको ॾिठो, पौणी ॾेरो ॾिसो, तव्हां माना सॼे फितरत जे असां जेको सॼो समूरो तव्हांखे कारुंजा जेको नज़र ईंदो, त कासबे खां वठी कारुंजा जी चोटी ताईं, कारुंजर खां वठी भोॾेसर ताईं समूरो जेका उनजी जेका हुस्नाकी आहे उहा मुंहिंजे अखियुनि में ओतिजी वई हुई। ऐं उन करे माना जेको आहे कारुंजर सां मूंखे प्यारु थी वियो आहे, ऐं कारुंजर सां मुंहिंजो प्यारु थी वियो हुयो। उन करे मूं हिन किताब जो नालो कारुंजर रखियो। उनखां पोइ मुंहिंजो माना हीउ समूरो जेको कारुंजर किताब में जेके मुंहिंजूं ॿियूं तहरीरूं आहिनि, उन जो जेके सॼो फोकस आहे, उन जे लिखण जो जेको महवर आहे उहो थर आहे। थर जो जेको तारीख़ी इतिहासिक पस मंज़र आहे, उन सां लाॻापियल जेके मसाइला आहिनि, माण्हुनि जी जेके समाजी जेके मसाइला आहिनि ख़ुदकशीअ जे हवाले सां, उनखां पोइ थर जा जेके बुनियादी मसाइला आहिनि, पाणी आहे, उनखां पोइ असांजूं जेके रीतूं रस्मूं सोण साठ आहिनि, असांजा जेके थर जे हवाले सां मुख़्तलिफ़ जेके समाजी मसाइलनि खां हटी करे थर जी जेका सकाफ़त आहे, थर जा जेका लोक गीत आहिनि, थर जूं जेके माना जेके रागड़ियूं आहिनि, थर जी जेका शाइरी आहे, ऐं उनखां हटी करे हिन किताब में जेको आहे मुंहिंजा ॿिया बि मौज़ू शामिल आहिनि। मूं नौजवाननि खे फोकस कयो आहे। नौजवान, सिंध जो नौजवान छा थो सोचे, ॿारनि जो अदब जे हवाले सां, ॿारनि जा जेके हक़ आहिनि, ऐं उनखां पोइ ख़ुदि ऐं सिंधी पाण सभु सिंधी ॿोली सां प्यारु कयूं था, त सिंधी ॿोली जॻह मुहिम जे हवाले सां बि मुंहिंजो हिन में माना जेको आहे सिंधी ॿोली खे कीअं प्रोमोट कजे। संगत खे बि हिन में यादि कयो आहे, तव्हांजो ॾाढो ख़ूबसूरत कमु आहे। मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते जॾहिं नज़र वञे पई, पाणी इशू ते जेको आहे उहो माना ताज़ो जेका असांजो जेको इशू हाइप थियो, सिंधु वहंदो रहंदो, सिंधु जे हवाले सां जॾहिं धाड़ो लॻो त असां अमली तौर ते जिते मुज़ाहिरो कयो, असां उते माना जेके आर्टिकल्स लिखी इहो दुनिया खे पैगाम ॾिनो त असांजो असां सिंधु जा वारिस आहियूं ऐं हमेशह रहंदासीं। जी हा। सो ॻाल्हि इहा आहे त माना कारुंजर किताब में जिते माना अदब जी ॻाल्हि कया आहे, सिंधी अदबी संगत जो काज कीअं बहितर बणाइजे, उनखां अलावा जेको आहे मुंहिंजी लाइफ में जेको सिंध यूनिवर्सिटी जी लाइफ में जेका शागिर्द सियासत जा जेके बि तजर्बा जेके नज़र आया मूंखे, जेको पस मंज़र असां ॾिठोसीं सिंधी शागिर्द स्टूडेंट पॉलिटिक्स जे हवाले सां जेको आहे मूं माना जेको आहे उन ते तमामु घणो माना जेको आहे हिकिड़ो ऑब्ज़र्व कयो, ऐं उहे शयूं माना मूं जेको आहे हिन में लिखियो आहे। सो मजमूई तौर ते जीअं मूं तव्हां सां ॻाल्हि कई त असांजा असांजूं जेके ख़ुदि जेके थर जे हवाले सां जेके रीतू रस्मूं आहिनि, असांजी हिंदू कम्यूनिटी में जेके रीतू रस्मूं आहिनि, सोण साठ आहिनि, उन्हनि जा जेके गीत आहिनि, ऐं उन्हनि रीतनि रस्मनि जा जेके बैकग्राउंड आहे, जेके गीत आहिनि, ऐं उहे गीत एॾा शाहकार आहिनि, ऐं उहे जेके अञा ताईं मंज़राम ते कोन अची सघिया आहिनि। ऐं उन ते हिकिड़ो भरपूर किताब लिखण थो पियो, त उन किताब में माना न सिर्फ़ु उन सोण साठ जो ज़िक्र बि कयल आहे, पर उन जे बैकग्राउंड में जेके असांजे गीत आहिनि, ठीकु आहे न, जीअं माना मुख़्तलिफ़ जेके असांजा जेके रीतू रस्मूं जेके थियनि थियूं, त उन में माना जेको आहे नखेठी खां वठी वेॾी ताईं, वेॾी खां वठी माना जेको आहे उनजो जेको रुख़सती ताईं जेके बि गीत आहिनि, उन में जेका जिनोई जी रस्म आहे, उनमें जेको आहे ॾाऊ जी रस्म आहे, उनमें जेको आहे असांजो जेको मेहंदी जी रस्म आहे, ऐं उनमें जेके बनड़ा आहिनि, उनमें जेके असांजा जेके गीत आहिनि, उनमें जेके फोटाणा आहिनि, फोटाणा माना जेको आहे मौज़ूब लफ़्ज़नि में माना असांजा जेके उहे हिकिड़ो तंज़िया सां गीत आहिनि, जेके माना उहे सेणनि खे ॻाया वेंदा आहिनि। सो माना इहे सभई गीत जेके आहिनि मूं पंहिंजे अमर खां माना जेके आहिनि जेके उहा महफ़ूज़ कया हुया, ऐं अमर जेके ॻाया आहिनि उनखे मूं रिकॉर्ड करे माना हिकिड़ो जेको किताबी सूरत में आणण जी आऊं कोशिशि कयां पियो, न सिर्फ़ु उन्हनि जे रीत रस्मनि ते, पर उन जा जेके बैकग्राउंड जेके गीत आहिनि मूं पंहिंजे अमर खां माना रिकॉर्ड कराया हुया, ऐं उहे गीत जेके आहिनि आऊं उनखे महफ़ूज़ कयां। तमामु बहितरीनु, तमामु बहितरीनु। मां ईअं चई सघिजे थो तव्हांजे कम जे पोयां तव्हांजी अम्मा जी दुआऊं आहिनि, माउ जी दुआऊं जॾहिं हूंदियूं आहिनि कंहिं बचे सां, त पोइ यकीनन उहो इंसानु कामयाबु ज़रूरु थिए। दौलतराम खत्री साहिबु, अवां केमिस्ट्री जा उस्ताद आहियो, केमिस्ट्री ऐं शाइरी ॾाढो हिकिड़ो वॾो तज़ाद आहे, ऐं ॿई पासा ख़बर न आहे तव्हां कीअं मैनेज कंदा आहियो, तव्हां लिखंदा बि आहियो, तव्हांजा मौज़ू बि अचंदा रहनि था, उन्हनि खे तव्हां कंपाइल बि कयो था, ऐं किताबी सूरत में बि उहे सभु शयूं असांजे साम्हूं अचनि थियूं। तव्हांजी हिकिड़ी ॾाढी सुठी कॉन्ट्रीब्यूशन आहे, ऐं माशाअल्लाह ॾाढो सुठो तव्हां कमु करे रहिया आहियो।
उम्मीद रखूं था त अॻियां बि तव्हां हिन कम खे जारी रखंदव ऐं जंहिं अंदाज़ में तव्हां बयानु कयो पिया त ईंदड़ वक़्त में यकीनन असां वटि किताबी सूरत में कुझु ॿियूं शयूं बि यकीनन दौलत राम खत्री साहिब जन जी उहा कॉन्ट्रीब्यूशन हूंदी ऐं यकीनन पाण उतां बि घणो कुझु सिखी सघंदासीं ऐं पाण ज़रूरु इन तरह जा प्रोग्राम्स कंदा रहंदासीं। सो मां ईअं चवंदी आहियां त हिन तरह जूं जेके शख़्सियतूं हुजनि थियूं असांजे समाज में हिन तरह जूं शख़्सियतूं हीरो जी सूरत में साम्हूं अचनि थियूं जेके यकीनन हिकिड़ी बहितरीन कॉन्ट्रीब्यूशन सां पंहिंजो पाण खे मञाइनि था। नसीर मिर्ज़ा साहब हिन किताब जे मुहाग ते नज़र पवे थी त अमर सिंधू साहिबा जो मुहाग लिखियलु आहे थर जे लोक गीतनि में महठी स्वभाव वारो लेख नसीर मिर्ज़ा साहब लिखियो आहे। सो जी नसीर मिर्ज़ा साहब हिन किताब खे अव्हां कीअं ॾिठो आहे? ताहिरा पहिरीं त आउं चवंदुसि त ही वाक़ई असांजे थर जी दौलत आहे। हिन तमामु नंढी उमिरि में तमामु सुठो कमु लिखण जी जेका लिखणु हिकिड़ो शऊर आहे न, तव्हां जॾहिं पंहिंजो शऊर ॿियनि सां शेयर कयो था त उहो पोइ तारीख़ में दौर ब दौर उहो यादि रहे थो। त आउं सम्झां थो त हिन थर जे हवाले सां पंहिंजे एरिया जो जेको बि मुशाहिदो आहे उहो हिन किताब में हुन असांखे शेयर कयो आहे। पर आउं हिन वक़्तु हिन अहमद फराज़ जे जो जेको आउं थोरी तारीफ़ कंदुसि त हूअं त हिन जो नालो मूंखे जीअं ख़बर आहे त फ़कीर अहमद आहे, पर ॾिसो हिन जे नाले जे पुठियां हिकिड़ो फराज़ लफ़्ज़ पियल आहे ऐं उनजी मिस्ट्री उनजो राज़ इहो आहे त हुन इस्लामाबाद में जॾहिं कंहिं फंक्शन में शिबली फराज़ जेको अहमद फराज़ जो फर्ज़ंद आहे जेको हाणे त पॉलिटिक्स में बि आहे पर हिकिड़ो अदबी घराणे जो तमामु बड़ो चश्मो चिराग़ आहे, उन हिन जे नाले में फ़कीर अहमद सां गॾु हिन जो जॾहिं हिन फराज़ खे ॻायो त हिन सां मुस्तक़िल उनजो फराज़ नालो। सो आउं सम्झां थो त हीउ जेको एॾो जेके थर जा रागी आहिनि जेके सालूराम खां मोहन भगत खां सादिक फ़क़ीर खां माई बाग़ीअ खां शफ़ी फ़क़ीर खां रजब फ़क़ीर ताईं ही बज़ाहिर त फ़क़ीर आहिनि पर फ़क़ीर कोन्हनि, ही सुरनि जी दौलत सां मालामाल आहिनि, ही पंहिंजे तहरीर जी दौलत सां मालामाल आहिनि। पर हिन जेका इब्तिदा कई हुई उहा सारंग सां कई हुई। असां सभिनी खे ख़बर आहे त शाह लतीफ़ असीं सभु पढ़ूं था शाह लतीफ़, त शाह लतीफ़ खां बि बारहा पुछो वेंदो त मौसमूं 4 आहिनि त तव्हांजी पसंदि जी मौसम कहिड़ी आहे, त भिटाई हमेशह सारंग जो नालो वठंदा ऐं जॾहिं मींहुं पवंदो त कराड़े जे किनारे सभिनी मौरिखनि लिखियो आहे त भिटाई पंहिंजी भिट तां उथंदा ऐं कराड़े जे किनारे ते मींहं में पसार कंदा ऐं उन में ख़ुशि थींदा। तॾहिं ई उन्हनि लिखियो त सारंग सार लहेज अलॻि अलॻि उञनि जी पाणी पोज पटनि ते अर्ज़ान करे वतन वसाइज त संगारनि सुख थिए। हाणे थर जो ख़ासि जेको मौज़ू थिए थो उहो थिए थो बरसाति। जॾहिं उहो सावक ते थी आउं हिन किताब ते थो मोटी अचां, ॾिसो मुंहिंजी नज़र ओचितो हिन जे कारूंझर ई जेको आर्टिकल आहे उन ते पई आहे। उन में असांखे दौलत ॾिसो ॿुधाए पियो त थर में अंग्रेज़ी कैलेंडर जे हिसाब सां जून जुलाई ऐं अगस्त चौमासे जा महीना तसवुरु कया वेंदा आहिनि। अॻिते थो हले उन्हनि महीननि में थर में घटि 4 ज़ोरदार बरसातूं घुरबल हूंदियूं आहिनि। मींहं जी मुद जी आमद खां पोइ थरी माण्हुनि जा चहिरा पिणु ख़ुशीअ विचां बहकी रहिया आहिनि, छाकाणि त हिन साल तमामु सुठो हुते मींहुं पियो आहे ऐं उन आमद खां पोइ थरी माण्हुनि जा चहिरा पिणु ख़ुशीअ विचां हिन साल बहकी रहिया आहिनि। तोड़े जो चौमासी मुंदनि जे हिसाब सां थर में मींहुं पूरे टाइम ते वेठो आहे ऐं ताज़ो आयल बरसातुनि खां पोइ थरियुनि पंहिंजूं बनियूं पिणु पोखणु शुरू करे ॾिनियूं आहिनि। ऐं वसकारे में थर में जेको सियाहत जो मर्कज़ बनियल आहे उहो असांजो हीउ कारूंझर आहे ऐं जंहिंजो हीउ ताज़ो नमूनो हिन ॾिनो आहे। ऐं हिन किताब ते हिकिड़ी ॿी नंढी ॻाल्हि करे पोइ वरी तव्हां अॻिते हलूं था त ॾिसो दौलत हूअं त प्रकाश करमवाणी ऐं सामरोटी पब्लिकेशन जे तरफ़ां ॾाढी ख़ूबसूरतीअ सां किताब छपरायो आहे, सुठे सुहिणे लेआउट सां छपरायल आहे। पर हिन जी सादत मंदी ॾिसो दौलत राम खत्रीअ जी त उन जी अरपना कई अथसि। मूंखे यकीन आहे त आउं जिन जा नाला वठंदुसि थर में जिते जिते बि अॼोको हीउ प्रोग्राम ॿुधंदा ॾिसंदा त उन्हनि खे ख़ुशी थींदी त असां पंहिंजे मुर्तज़ा मजबूर साईं जे असांजे उला नबी मोहराई साहिब जे हिन प्रोग्राम ताहिरा जोयो जे हिन प्रोग्राम में असांजा नाला वरिता विया आहिनि। त हिन किताब जी अरपना आहे दौलत राम लिखे थो त मुंहिंजे वॾे भाउ मुंहिंजे रहनुमा डॉक्टर मोहनलाल खत्री अलाह साईं उन्हनि जो नालो रखियो त हू हिन में ज़िंदा रखी छॾियो। मुंहिंजे उस्तादनि ॾिसो वरी हिन पंहिंजे हिकिड़ो माण्हू माउ पीउ ॼणियो आहे पर असांजी तरबियत सॼी उस्तादनि जी थियल आहे। त मुंहिंजे उस्तादनि ऐं नामवर लेखकनि साईं हाजी मोहम्मद दल, साईं
हेमनदास चंदाणी, साईं हेमनदास चंदाणी ख़ुदि बि हिकिड़ो ज़बरदस्त उस्ताद ऐं शाइर जंहिंजा हज़ारे शागिर्द आहिनि जेके थर में टिड़िया पखड़िया पिया आहिनि। अॻिते ई लिखी थो त धरतीअ जी ख़ूबसूरत शाइर आहिनि डॉक्टर आकाश अंसारी, बिलावल ओठे ऐं धरतीअ जे रागिन करीम फ़क़ीर, रजब फ़क़ीर ऐं थर जे अमुल किरदारनि मामा विशन थरीअ ऐं डॉक्टर अशोक बख़्ताणीअ जे नाले हुन इहा किताबु कयो आहे। त हिन वक़्तु फ़िलहालु अञा अॻिते असीं हिन जे असलोब ते, हिन जे नसर ते, हिन जे मौज़ूअनि ते बि ॻाल्हाईंदासीं, पर हिन जी सआदतमंदी आहे त हुन जी अरपना मूंखे बेहद वणी ऐं उन्हनि सभिनी जा नाला वठणु मूं पंहिंजो फ़र्ज़ु सम्झो। अहमद फराज़ त आउं सम्झां थो त थर जा जेके रागी हिन वक़्तु आहिनि उहे अमुल माणिक आहिनि। हिकिड़ो बाक़ी जुमिलो ॻाल्हाईंदुसि त ताहिरा, असां जॾहिं मौसीक़ी जी दुनिया में आया आहियूं न त असांखे ख़बर पियो त मौसीक़ी घिराणनि जी मौसीक़ी आहे। कुझु रागी घिराणा आहिनि क्लासिकल, उन्हनि जी मौसीक़ी आहे। वरी उन्हनि जा शागिर्द सिंध में बि टिड़िया पकड़िया पिया आहिनि। उहे ख़ानदान कहिड़ा आहिनि? बाबा ही ग्वालियर ख़ानदान आहे, बाबा ही शाम 84 ख़ानदान आहे, बाबा ही असांजे अमीर ख़ुसरो जो जेको ख़ानदान आहे उनखे ॻाइनि पिया। पर यकीन करियो त हीउ जेको हिन वक़्तु हिकिड़ो रंगीन हिकिड़ो तूफ़ान ऐं मौसीक़ीअ में ऐं सॼी विन कई आहे त असांजे थर जे रागिन कई आहे त उनजो कंहिं बि घिराणे सां भले थोरो थोरो टच हुजे। इन करे आउं शफ़ी फ़क़ीर खां वठी अहमद फराज़ ताईं चवां थो त हिननि हिकिड़ो इस्टेब्लिश कयो आहे घिराणो ऐं उहो मौसीक़ीअ जो आहे थर घिराणो। वाह वाह, ज़बरदस्त, बहितरीन बहितरीन। ऐं अव्हांजो लफ़्ज़ ख़ूबसूरत, अव्हांजो हर जुमिलो ईअं लॻंदो आहे त हिकिड़ो इंसानु जेको आहे न बिल्कुलु ऑर्गेनाइज़्ड वे में हलंदो आहे। नसीब साहिबु हमेशह मूंखे ऑर्गेनाइज़्ड वे में ॻाल्हाईंदे नज़र आया आहिनि। या रब साईं जी ॾात आहे जेका हर कंहिंखे नसीब कोन थींदी आहे, तंहिंजे करे ई अव्हां उस्ताद आहियो। जी नसीब मिर्ज़ा साहिबु, अॻियां वधूं था अहमद फराज़ जी तरफ़। तव्हां खां कुझु ॿुधंदासीं, छा ॿुधाईंदव? हा हा, साईं दौलतराम खत्री साहब जी गज़ल आहे। ज़बरदस्त, माशाअल्लाह, बिल्कुलु बिल्कुलु। जी बिस्मिल्लाह करें। ज़िंदगी साथ बि छॾे थी वञे, ज़िंदगी साथ बि छॾे थी वञे, आशिकी साथ बि छॾे थी वञे, ज़िंदगी साथ बि छॾे थी वञे, आशिकी साथ बि छॾे थी वञे, ज़िंदगी साथ बि छॾे थी वञे। दोस्तन ते मयार कहिड़ी ॾिजे, दोस्तन ते मयार कहिड़ी ॾिजे, दोस्ती साथ बि छॾे थी वञे, दोस्ती साथ बि छॾे थी वञे, आशिकी साथ बि छॾे थी वञे, ज़िंदगी साथ बि छॾे थी वञे,
अखिन में एॾो दर्द उभरियो अखिन में एॾो दर्द उभरियो रोशनी साथ बि छॾे थी वञे रोशनी साथ बि छॾे थी वञे कौन पूजा अथम पत्थर बि असां कौन पूजा अथम पत्थर बि असां बंदगी साथ बि छॾे थी वञे आशिकी साथ बि छॾे थी वञे ज़िंदगी साथ बि छॾे थी वञे ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत ॿोल ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॻायो आहे ढोलक जो साथ ॾाढो ख़ूबसूरत वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नाज़रीन असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में ऑन द स्क्रीन त प्रोग्राम हिकिड़ो फॉर्मल अंदाज़ में हली रहियो आहे बट ऑफ द स्क्रीन बि जेका ॻाल्हि ॿोल हले पई उहा ॾाढी ख़ूबसूरत आहे कारूंझर किताब जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हली रही आहे कारूंझर ते कात मञी कीअं मञा कारूंझर ते कात मञी कीअं मञा भञी हथ भञा जे वढनि नंगर पार खे सो इहो स्लोगन मां सम्झां थी त हर थरी जो आहे सिर्फ़ु थरी जो ज़िक्र न कयूं हर सिंधीअ जो इहो स्लोगन पाण चई सघूं था त भञी हथ भञा जे वढनि नंगर पार खे ऐं कारूंझर जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त उते तारीख़ आहे उते सूंहं आहे ऐं उते हर तरह जो एस्पेक्ट असांखे मिले थो सो नसीर मिर्ज़ा साहिबु तव्हांजी तरफ़ ईंदासीं कारूंझर खे अव्हांजी नज़र कीअं ॾिठो आहे ऐं हिन किताब ते अव्हांजी जॾहिं नज़र पई त हिन किताब खे जेकॾहिं समराइज़्ड अव्हां कंदव त कीअं कंदव ताहिरा ॾिसो हिन में जेकॾहिं 30-31 जेके आर्टिकल आहिनि या अमर सिंधु साहिबा जो मुहाग आहे नसीर मेमण साहब जो आहे ज़ुल्फ़िकार हालेपुट साहब जो आहे इन्हनि सभिनी हिननि किताब जो अभ्यास कयो आहे ऐं उनखे पर आऊं जेका ॻाल्हि कयां थो त तरतीबवार जेकॾहिं असीं हलंदासीं त हुन में मज़मून आहिनि ज़ाहिर आहे उहे तमामु आर्टिस्टिक वे में लिखियल आहिनि अॻिते अञा अॻिते हली न जे असलूब हिन जी जेका तहरीर जी ख़ूबसूरती आहे जेको मिठाज आहे हिन जी ॿोलीअ में थर जो माण्हू आहे उते मल्टी कलर ॿोलियूं ॻाल्हाए थियूं वञनि ढाटकी बि आहे ऐं हिंदी आहे या ॿियूं जेके बि थर जूं ॿोलियूं आहिनि तसवुरु इहो कयो वेंदो आहे त थर जो माण्हू हिकिड़ी गुलदस्तो स्टाइल जी ॿोली को ॻाल्हाए थो ऐं पर लिखण जे मामले में वरी दौलत छाकाणि त उते जो आहे हिन जो पंहिंजो मुतालो सिंधी अदब जो एतिरो सुठो आहे जो हिन जी ॿोली ॾाढी शिफ़ाफ़ आहे ख़ूबसूरत आहे ऐं तमामु आर्टिस्टिक आहे ऐं हिन जा किताब जा जेके पहिरियां ॿ मज़मून आहिनि ऐं इख़्तिसार सां हुन ते ॻाल्हाइण जी कोशिशि कयां थो त हिन असांखे इंट्रोड्यूस करायो आहे पंहिंजे
पहिरें जेको आर्टिकल आहे या कालम त उनखे असीं अख़बार जे हवाले सां सॾियूं था, पर इनफैक्ट उहो हिकिड़ो तमामु मालूमात सां पुर हिकिड़े सुठे नसुर में लिखियल हिकिड़ो आर्टिकल आहे, हिकिड़ो मज़मून आहे जंहिंजो उनवान आहे थर मेघ मल्हारी मुंद ऐं असांजा लोकगीत। हाणे मेघ मल्हार जी मौसम त पंहिंजी जाइ ते, पर असल में जेको तारुफ़ हिन पंहिंजे हिन आर्टिकल में लिखियो आहे जेको तमामु मार्वलस तमामु ख़ूबसूरत आर्टिकल आहे, उन में हिन असांखे थर जे लोकगीतनि जे बारे में ॿुधायो आहे। लोकगीतनि जो जॾहिं ज़िक्र करे थो त थर त लोकगीतनि सां मालामाल आहे। माई भाॻीअ पहिरियों दफ़ो जॾहिं थर जे लोकगीतनि खे साम्हूं आंदो हो त कमाल थी वियो, रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे तवसुस सां उहे आया। पर हिन असांखे ॿी ॻाल्हि ॿुधाई त थर जे जेके क्लासिक या पुराणा क़दीम लोकगीत आहिनि उन्हनि जी इंस्पिरेशन असांखे दौलत ॿुधाए पियो त शेख हयाज़ खे कशिश कयो आहे। उहो 1964 में ख़ासि थर जा लोकगीत ऐं कारूं झर जी चोटीअ खे ॾिसण जे लाइ उते वञे थो, ऐं उनखां शाह लतीफ़ पुत सॼो ॾिसो न सॼो सिंध घुमियो आहे। लाहू तला मकान ऐं हिंगला चई शाइर जेतिरो घुमंदो मुशाहिदो कंदो ओतिरो उनजी वोकेबुलरी वधंदी। त असांखे हिन ॿुधायो आहे त हिन शेख हयाज़ कीअं इस्तेफ़ादो कयो आहे, छो त शेख हयाज़ जी शाइरीअ में तमामु थर जो वॾो बैकग्राउंड असांखे नज़र अचे थो, उनजा बैत आहिनि, उनजा लोकगीत आहिनि। त असांखे हिन दौलत जेको ॿुधायो आहे त शेख हयाज़ जेको आहे फलाणा फलाणा गीत जेके आहिनि उहे उन इंस्पायर्ड बाय थर जे लोकगीतनि मां। माई भाॻीअ जो तस्करो त ज़बरदस्त आहे, छो त उन ई जे तवसुस सां असांखे थर जे लोकगीत मीडिया ते आया न। जेकॾहिं माई भाॻी साम्हूं न अचे त पोइ शायदि असांखे इहे थर जा लोकगीत उते ई पिया गूंजनि, पर असां ताईं असांजे समातुनि ताईं सॼी सिंध ताईं न पहुचनि। उनखे थर जी कोयल असांखे जीअं असांखे ॿुधाए पियो दौलत। त हाणे शेख साहिबु छा पियो लिखे, हीउ ॿुधाए पियो त हिन उतां खयो गीत कहिड़ो, गरजे गरजे गाजड़ लो, गरजे गरजे गाजड़ लो, हमर चइजो वेलोड़े, मारवड़नि सां मेलोड़े, हमर चइजो वेलोड़े, हमर चइजो वेलोड़े। त ईअं ॿियो असांखे हिन जेको ॿुधायो आहे त हीअ जेके ॾोरा कजलिया हीअ जेके बि असांजे सिंध जे जदीद शाइर आहिनि, तव्हां ॾिसंदव त शेख हयाज़ खां अलावा असांजो न्याज़ हमायूनी साहिब बि आहे, उन बि इन्हनि लोकगीतनि सां इस्तेफ़ादो कयो आहे। त इन जो हिन असांखे बैकग्राउंड त ॾाढे सुठे नमूने सां इन में ॿुधायो। ऐं ॿियो जेको ॿ मज़मून आहिनि उहे आहिनि कारूं झर जे हवाले सां, इंतिहाई ख़ूबसूरत शाहकार मज़मून आहिनि असांजे हिन दौलत जा। हाणे उहे कारूं झर ते हिन ॿ मज़मून छो लिखिया आहिनि, हिकिड़ो त असांखे हिन ॿुधायो आहे त कारूं झर सियाहत जे लाइ ख़ासि तरह सां बरसाति खां पोइ या हूअं ई कारूं झर ऐं रूपलो कोली असांजा पेशन आहिनि। जीअं असांजे सिंध जी तारीख़ में शहीद होश मोहम्मद शीदी नगर पारकर जे हवाले सां रूपलो कोली साहिबु, मकलीअ जे हवाले सां दुल दरिया ख़ान, इहे असांजा हीरोज़ आहिनि न। असीं उनजे नक्शे क़दम ते हली पंहिंजी सिंध जे मोहबत ऐं मज़ाहिमत जो हक़ अदा करियूं था। त दौलत असांखे पहिरें मरहले में ॿुधायो आहे त अचो ॾिसो, हुन इंस्पायर कयो आहे असांखे त कारूं झर जो जेको हुस्न आहे उनखे ॾिसो, पर गॾोगॾु कारूं झर जे हुस्न सां गॾु तव्हीं जॾहिं नओं कोट खां घिड़ंदा अचो त पोइ नओं कोट जो किलो आहे मीर जे ज़माने जो, उनखे ॾिसो। पोइ अॻिते अचो त मिठीअ में गॾी बिट आहे, उनखे ॾिसो। रेडियो पाकिस्तान जी ख़ूबसूरत इमारत उनखे ॾिसो। ऐं इस्लाम कोट में अचो त नेणे राम जो जेको मंदरु आहे, ख़ूबसूरत मंदरु आहे, उनजी सियाहत कयो। इहे असांखे ललचाए पियो, असांखे इंस्पायर पियो करे, असांखे दावत पियो ॾिए त अचो। इस्लाम कोट खां पोइ तव्हां भालवा हलो त तव्हांखे ॿुधाए पियो त मारवीअ जो खूह छो कोन ॾिसंदो, मारवीअ जो जेको मारवीअ जे खूह खां अलावा वरी तव्हां अॻिते हलो त पोइ तव्हांखे घोड़ी मंदरु तव्हांखे नज़र ईंदो। घोड़ी मंदर जे जेका गुलकारी जेका हुस्नाकी उनखे ॾिसो। अॻिते हलो त भोडेसर जी मस्जिद जो असांखे हीअ पहिरें मज़मून में असांखे हीअ सभु कुझु इहे गुल विखेरे पियो त इन जी ख़ुशबू ते ठाहे पियो हिकिड़ो सीनारियो त अचो। ऐं पोइ बिलाखर जॾहिं चए थो त तव्हां कासबे में ॾिसो त उते केॾी ख़ूबसूरती आहे ऐं जैन मंदर आहिनि। ऐं पोइ तव्हां जॾहिं कारूं झर ते अचो त पोइ तव्हां मोर जा टहूका ॿुधो। त इहा ख़ूबसूरती जेका आहे उहा हिन जे पहिरें मज़मून में। ऐं ॿिए मज़मून जो इख़्तिसार सां ज़िक्र थो कयां त ॿियो मज़मून तव्हांखे ख़बर आहे त हिन वक़्तु असांजो बर्निंग इशू आहे त कारूं झर जो जेको कोरजे पियो। तव्हां एॾो ख़ूबसूरत बैत जेको पढ़ियो आहे त असां उन्हनि हथनि खे माना असांखे हथ पसंदि न आहिनि जेके उनखे कोरनि पिया। त हिन
पंहिंजे थरी हुजण जी हैसियत में सिंध जाइ हुजण जी हैसियत में असांखे ॿुधायो आहे त कोर जण जो जेको सिलसिलो आहे इहो 12-14 ऐं अलाए केतिरनि एकड़नि में माइलनि में पखिड़ियल जेको बि असांजो आहे उन जी हिफ़ाज़त असांजो फ़र्ज़ु आहे ऐं उन खां पोइ हिन असांखे मशवरा ॾिना आहिनि त उनखे वधीक सयाहनि जे लाइ बहितर बनाइण जे लाइ चेयर लिफ्ट ऐं ॿियूं ख़ासि तरह सां रेस्ट हाउस ऐं वग़ैरह त आउं सम्झां थो त इहे ॿई हिन जा हिकिड़ा तमामु कामयाबु मज़मून आहिनि उनखे वर्ल्ड कमाल जो हिन जो जेको आहे त उनखे वर्ल्ड हेरिटेज बनायो वञे त जीअं उनखे को बि उनजे कारूं जर जे पथर खे टोड़े न सघे। बहितरीन ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां सम्झायो आहे ऐं जेको बि हिन वक़्तु मेहरान टेलीविज़न जी स्क्रीन जे अॻियां मौजूदु हूंदो त उनखे हिकिड़ो छिकाव महसूसु ज़रूरु थींदो हूंदो त हीअ किताबु असांजे हथनि में अचे हिन किताब खे असां बि पढ़ूं 30 खनि मौज़ू हिन में मौजूदु आहिनि ऐं ईअं थींदो आहे चयो वेंदो आहे त चांहि जो कप बाबा साईं चवंदा आहिनि चांहि जो कप जॾहिं मौजूदु हुजे त गरम गरम चांहि पीअणु पाण पसंदि कंदा आहियूं सो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त किताबु पढ़ी अधु पाण रखी छॾींदा आहियूं कुझु किताब अहिड़ा हूंदा आहिनि उन चांहि जे कप वांगुरु हूंदा आहिनि त बसि पढ़ंदा आहियूं त चवंदा आहियूं आख़िर ताईं पाण उनखे पढ़ूं जीअं चांहि खे न छॾंदा आहियूं आख़िर ताईं पीअंदा आहियूं सो यस हिन किताब में उहा कशिश महसूसु थिए पई जॾहिं नसीर मिर्ज़ा साहिबु ॻाल्हाइनि पिया जी दौलत राम खत्री साहिबु केमिस्ट्री एंड पोएट्री ऐं तव्हांजो लिखणु ही कीअं हूंदो आहे माना कीअं संभालींदा आहियो ॿई पासा? ॾिसो बेसिकली मुंहिंजो जेको तालुक़ु आहे न हिकिड़ो आर्टिस्ट ख़ानदान सां आहे ऐं उन खां पोइ माना जेको ही आर्ट जी जेका इंस्पायरेशन आहे ख़ुदि माना जेको असां हैंडीक्राफ्ट जो मूं तव्हांखे अॻु में बि ज़िक्र कयो त असां जेके बांधणा पड़ा या रंगावत जो कमु इहो हिकिड़ो आर्ट में शुमार थिए थो त उन जी जेका इंस्पायरेशन आहे उन जी जेका हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन आहे त उन जो पंहिंजो हिकिड़ो रंगमंच आहे ऐं उन खां मूं इंस्पायर थी माना जेको आहे लिखणु पढ़णु जेको शुरू कयो त गॾो माना हिकिड़ो नंढपण खां ई मुंहिंजो हिकिड़ो लिखणु पढ़ण जे हवाले सां माना हिकिड़ियूं शयूं जेके इंस्पायर जिन खां थींदो हुउसि त उन्हनि में माना हिकिड़ो आर्ट सां मूंखे माना तमामु घणो हिकिड़ो प्यारु हूंदो हुयो ऐं आर्टिस्ट माण्हुनि सां गॾु थियणु विहणु इहो सभु कुझु माना जेको आहे असांजो जेको हिकिड़ो मुंहिंजी नंढपण खां ई माना हिकिड़ी रही आहे। उनखां पोइ जॾहिं मूं अख़बारनि में मुख़्तलिफ़ रिसालनि में लिखणु शुरू कयो त मुंहिंजी जेका आहे तक़रीबन जेके बि मौज़ू हुया उनमें माना तक़रीबन आर्ट सकाफ़त तहज़ीब जे हवाले सां या थर जे हवाले सां या कारूंजर ही सभई मुंहिंजा जेके मौज़ू रहिया आहिनि ऐं उनखां पोइ मूं कोशिशि इहा कई आहे त आउं ॿियनि मौज़ूअनि खे बि टच कयां जीअं मूं यूनिवर्सिटी जे हवाले सां माना जेको यूनिवर्सिटी में रही करे माना उन ते हिकिड़ो हॉस्टल जो राति जो कैंपस जा ॾींहं इन ते माना जेको हिकिड़ो किताबु लिखियो आहे ऐं उनखां पोइ ॿिया जेके मौज़ू अनेक मौज़ू आहिनि जिन में ख़ासि तौर ते माना जेको मूं तव्हांखे रीतन रस्म जे हवाले सां अॻु में ऑलरेडी ॿुधाए छॾियो त इन ते आउं माना हिकिड़ो बाक़ाइदे किताबु तरतीब में मिठी जी तारीख़ जे हवाले सां मिठी हिकिड़ो इल्मु अदब जे हवाले सां मिठी शहर रिच रहियो आहे ऐं उनजी जेका तव्हां ॾिसंदो पूरी सिंध जी तारीख़ में त मिठी तव्हांखे हिकिड़ो यूनिक शइ नज़र ईंदो अमन जे हवाले सां रवादारी जे हवाले सां मुहबतनि जे हवाले सां अक़ीदतनि जे हवाले सां तव्हांखे मिठी शहर उन करे बि मुनफ़रद नज़र ईंदो छाकाणि जो मिठी जा वॾा वॾा नाला जेके अदब आर्ट मौसीक़ी जे हवाले सां माना सॼी सिंध में सॼी दुनिया में माना जेके ॻाइजनि था तव्हां मोहन भगत खां वठी माई भागी ताईं माई भागी खां वठी असांजो जेको मुराद फ़क़ीर आहे ॿुढो फ़क़ीर आहे उनखां पोइ तव्हांखे मौसीक़ी जे हवाले सां इहो सॼो रंगमंच रज फ़क़ीर ताईं उनखां पोइ सादिक फ़क़ीर करीम फ़क़ीर ऐं हाणे जेका नई टही जेका आई आहे साईं नसीर मिर्ज़ा खे ख़बर हूंदी त उन्हनि में इनफ़रादियत आहे हिकिड़ी यूनिकनेस आहे उनजी मौसीक़ी तव्हां ॿुधो रजब केतिरो माना उन ज़वार खे फ़क़ीर खे तव्हां ॿुधी ॾिसो त हुन में जेका जिदत आहे हुन में रजब फ़क़ीर में जेका उनजी जेका गायकी में जेका जिदत आहे या अब्बास फ़क़ीर आहे हुसैन फ़क़ीर जो पुटु आहे जेको मौसीक़ार हुयो तमामु जेको सादिक फ़क़ीर उनखां सिखिया वरिती पंहिंजे मामे हुसैन फ़क़ीर खां उनजो पुटु अब्बास फ़क़ीर तमामु ज़बरदस्त ॻाए थो हाणे थर जो हिकिड़ो नओं टैलेंट मुतारफ़ थिए पियो तव्हां जेकॾहिं माना जेकॾहिं नारे पट जे जेके शफ़ी फ़क़ीर खां वठी जेको आहे असांजो ही साम्हूं जेको फ़नकार आर्टिस्ट वेठो आहे फ़क़ीर अहमद फराज़ आहे रफ़ीक फ़क़ीर आहे त इन जो तव्हां जेकॾहिं सॼो माना जेकॾहिं मौसीक़ी जे हवाले सां आर्ट जे हवाले सां जेकॾहिं हिकिड़ी एनालाइसिस कंदो त सिंध में माना ईअं आउं खणी चवंदुसि त थर जो जेको आर्ट आहे थर जी जेका मौसीक़ी आहे थर जी मौसीक़ी सिंधी थर जे फ़नकारनि जी जेका मौसीक़ी आहे
सिंधी मूसीक़ी खे जियापो ॾिनो आहे। जी हाँ, ऐं थर जो जेको आर्ट एॾो रिच आहे, थर जो जेको कल्चर आहे, थर जा जेके तव्हां में माना तव्हां ॾिसंदो त थर में माना जेको आहे तव्हांजो थर जो जेको उस्ताद आहे, थर जा जेके अदीब आहिनि, शाइर आहिनि, उन्हनि माना हिकिड़ो पंहिंजो अहिड़ो रंगमंच रखियो आहे जो उहा मतिलबु त हिकिड़ी तारीख़ आहे। हिकिड़ी तारीख़ जे उन रंगमंच में असांखे हिकिड़ी नवाण नज़र अचे थी। उनजी शाइरी में आर्ट में तव्हांखे इनफरादत नज़र ईंदी। तव्हां साईंदास सांद जो जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त उनजी शाइरी जेका आहे हिकिड़ी कमाल जी शाइरी आहे। ऐं राति गुज़री वञे त ॾाढो सुठो, यादि विसरी वञे त ॾाढो सुठो, हथ अखियुनि तां खणा उन खां अॻु, मोड़ उकिरी वञे त ॾाढो सुठो। त माना हिकिड़ी कमाल जी शाइरी आहे। अमर साहिर आहे, असां वटि शंकर सागर आहे, ठीकु आहे। उन खां पोइ असांजा ॿिया माना जेकॾहिं असां नारेपट में जेकॾहिं असां ॾिसूं त हलीम बाग़ी जहिड़ो असांखे ख़ूबसूरत शाइर मिलियो, जिमन दरबदर जंहिं वठी हर हर जनम मरबो मिठा महिराण में मिलबो, उहो ॻायो। उनखां पोइ माना जेको हाजी सांद, जंहिंजो माना अॼुकल्ह माना जेके नई तइब उनजो जेको आहे हू मुंहिंजे गोॾे निंड सुठी, मूं वार संवारिया प्यारी जा, त इहो माना हिकिड़ो उनजी जेका तख़लीक़ ॻाल्हि आहे। जी हा, दौलतराम खत्री साहब, ये जेके भी शख्सियतूं आहिनि अञा बि जेका कॾहिं यादि कयूं त हिकिड़ी वॾी लिस्ट पाण वटि मौजूदु आहे, अव्हां वटि यकीनन मौजूदु हूंदी। तव्हां उन्हनि ते जेकॾहिं ॻाल्हायो त असांखे घणो टाइम घुरिजे थो, ऐं यकीनन पाण कोशिशि कंदासीं त अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हाईंदा हलूं। वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। न्यूज़ ब्रेक आहे नाज़रीन, प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे। नाज़रीन, न्यूज़ ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। अव्हां केॾांहुं न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। अव्हां जो पंहिंजो मंच, ऐं मां चवंदी आहियां इहा स्क्रीन अव्हां जी पंहिंजी। सुबुह महिराण प्रोग्राम में भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल मेज़बान जी। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। ऐं टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो, तव्हां मौक़ियो हासिल कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। हिन तरफ़ ॾाढो सुठो सिंगर मौजूदु आहे, ऐं सिंगर जो नालो बि ॾाढो सुठो आहे, अहमद फराज़, फ़क़ीर अहमद फराज़। तव्हांजे तरफ़ अॻियां वधूं था। अदा थोरो पुछंदमि बि, हिन राग जी दुनिया ॾाढी वॾी थिए थी, कीअं अचणु थियो, कीअं सिखियो, कॾहिं खां शौक़ु थियो त ॻाइणो आहे? हूअं त राग असां मंगणहारनि खे विरसे में मिलियल आहे। हा, सही सही। पर उन में बि सिखणु हर कम में जेका सिखिया हूंदी आहे उहा लाज़िम हूंदी आहे। सो ईअं त स्कूलनि में नंढे हूंदे ॻाईंदा हुआसीं, पर उन खां पोइ मूंखे उमरकोट जो हिकिड़ो बहितरीनु उस्ताद नज़र मोहम्मद रामसरी हो। अच्छा, रामसरी जो लक़ब इन करे त हू राजस्थान में रामसर ॻोठ आहे, उन सां उनजो तालुक़ु हो। पोइ हू मारवाड़ खे क्लासिकल नमूने सां पेश करे पाण ॻाईंदा हुआ। सो उन जी महिरबानी जी करम नज़र थी त मूंखे उन सेखारियो, जेको अॼु मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त मोहतरम नसीर मिर्ज़ा साहिबु ऐं दौलतराम इन्हनि जे साम्हूं वेही ॻायां वेठो। हालांकि मुंहिंजी एतिरी न आहे, पर इहा इन्हनि जी महिरबानी आहे, छो त जिते सच जी लाट ॿरंदी आहे न उते परवाना पाण ई अची गॾु थींदा। मुंहिंजे उस्ताद मरहूम नज़र मोहम्मद रामसरी जी कंपोज़िशन आहे, ऐं असांजे ढोरो नारो जो बहितरीनु शाइर आहे मरहूम अली मोहम्मद आजिज़ पली साहब जो गज़ल आहे। आहे बेवफा पर अलाए छो वणे थो, न मुंहिंजी मञे थो न मुंहिंजी सुणे थो। आहे बेवफा पर अलाए छो वणे थो,
आहे बेवफा पर अलाए छो वणे थो न मुंहिंजी मञे थो न मुंहिंजी सुणे थो आहे बेवफा पर करण कूड़ हुन जीता फितरत में आहे 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 रखियो हथ अखियुनि ते कसमूं खणे थो आहे बेवफा पर अलाए छो वणे थो न मुंहिंजी मञे थो न मुंहिंजी सुणे थो आहे बेवफा पर भलायूं भुलायण वारो माण्हू आहे 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 वफ़ाउनि जूं कूड़ियूं हामूं हणे थो आहे बेवफा पर अलाए छो वणे थो न मुंहिंजी मञे थो न मुंहिंजी सुणे थो आहे बेवफा पर करे हुन जे आजिज़ हर अख में थियासी 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 हाणे मागी मुठ खां मथे हू लुणे थो आहे बेवफा पर अलाए छो वणे थो न मुंहिंजी मञे थो न मुंहिंजी सुणे थो आहे बेवफा पर तमामु सुठो तमामु बहितरीन नसीर मिर्ज़ा साहब म्यूज़िक ऐं अव्हां जी स्टडी म्यूज़िक ते थियल आहे जेतिरो अव्हां सुठो म्यूज़िक ते ॻाल्हाए सघो था मां नथी सम्झां त ॿी कंहिं पर्सनैलिटी खे मूं ॾिठो हुजे इन तरह एतिरो ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाल्हाईंदे राति बि तव्हांजो प्रोग्राम हलियो आहे जेके 100 एपिसोड्स तव्हां रिकॉर्ड कराया ऐं जी ज़रीना बलोच जे हवाले सां उहो एपिसोड कुझु कम हूंदा आहिनि जेके एवर ग्रीन हूंदा आहिनि इन ई तरह उहो तव्हांजा सभु प्रोग्राम सभु एपिसोड्स एवर ग्रीन आहिनि सो यस कीअं लॻो म्यूज़िक ॾिसो तव्हां वरी हिकिड़े माना छा चइबो आहे त हीउ जेको सितार या तार वारो साज़ हूंदो आहे न उनखे रुगो छेड़बो आहे त पोइ उनजा सुर वाइब्रेंट थी वेंदा आहिनि हाणे तव्हां जॾहिं जी ज़रीना बलोच जे प्रोग्राम जो तस्करो कयो ऐं वरी पोइ मुर्तज़ा मजबूर खे कीअं विसारियां छो त मूं ज़िंदगीअ में हज़ारे प्रोग्राम कया आहिनि पर शायदि कंहिं हिकिड़े ई कंहिं टॉपिक ते 100 प्रोग्राम कंप्लीट करणु उहो मुर्तज़ा मजबूर आहे उनजी बल्कि प्रोजेक्ट चई सघूं था
एग्ज़ैक्टली महिराण जा रागी जॾहिं असां कयो त शायदि ई को अहिड़ो फ़नकार मुर्तज़ा खां रहियो हुजे अशरफ बलोच जे साथ सां असां उन्हनि जे फ़न ते ॻाल्हायो पिए। ऐं जॾहिं हिन वक़्तु अहमद फराज़ जी जेका तर्ज़ ॻाई आहे आजिज़ पली साहिब जो गज़ल आहे, पर तर्ज़ जो बैकग्राउंड वरी बि असीं उस्ताद मोहम्मद जुमन खे ॾिसंदासीं, छाकाणि त उस्ताद मोहम्मद जुमन बि जीअं मूं घिराणनि जा नाला वरिता न, त ईअं उस्ताद मोहम्मद जुमन ख़ुदि इट सेल्फ राग जो घिराणो आहे। हीउ जेको असांजो इलाइक़ो जेको कोहिस्तान वारो इलाइक़ो आहे, जीअं ही थर जी म्यूज़िक खे साम्हूं हिननि आंदो आहे त हिननि खां पहिरीं उस्ताद मोहम्मद जुमन हो, जंहिं वॾनि वॾनि क्लासिकल गवैया उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान खां वठी अमानत अली, फ़तह अली, नज़ाकत अली, सलामत अली, उन में हू गुलाब जी गुल, हुननि सभिनी जे खां उन तवजो वरितो ऐं सभिनी घिराणनि चयो त हीअ त ज़बरदस्त न फ़क़ति रागी आहे उस्ताद मोहम्मद जुमन, पर मौसीकार बि आहे। तव्हां यादि ॾाढी इश्कातिश लाई आहे ऐं मुंहिंजो मुल्क मलीर आहे बेवफ़ाई सारो ज़मानो ऐं इश्क़ हाणे कजे कंहिंसां जान जो जान, अहिड़ियूं तर्ज़ूं वरी को बि शायदि ई ठाहे सघे जहिड़ियूं उस्ताद मोहम्मद जुमन। सो असां मोहम्मद जुमन जे ज़िक्र सां मौसीक़ी जो ज़िक्र उनखे असीं ख़राज तहसीन असांखे मौक़ो मिलियो त पेश पिया करियूं। पर आउं अव्हांखे ॿुधायां त जॾहिं असां ई दौलत राम खत्री जे कारूंजर ते अॼु गुफ़्तगू कंदासीं, हुनजे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते, त आम तसवर ई जॾहिं फ़क़ीर हिकिड़ी जेका रंगीन रेलिन वांगुरु चिटकियूं चिटकियूं हिकिड़ी टोपी पाईंदा आहिनि या सदरी पाईंदा आहिनि, ऐं पोइ जॾहिं पाए हलंदा आहिनि त माण्हू सम्झंदा आहिनि त हीअ जेका असांजी सिंध आहे उहा बसि फ़क़ीर जी गोदड़ी आहे या फ़क़ीर जी टोपी आहे। पर मूंखे हिन विच में ख़बर पई त शाह लतीफ़ जो जेको दंबूरो आहे ताहिरा बाबा, उहो सूटड़नि ठाहियो आहे, उहो थर जे या मकली जे जेके सूटड़ आहिनि, सूटड़ माना वाढा, ऐं अॼु बि थर में तव्हां ॾिसो ॾीपले ताईं मिटीअ खां वठी मूं सूटड़ ॾिठा आहिनि, एॾा ख़ूबसूरत पींघा पिया ठाहिनि, मांधाणियूं पिया ठाहिनि ऐं रंग रंग जा फर्नीचर। अहिड़ी तरह सां ख़बर पई त हीअ खत्री जेके आहिनि इहे वरी खत्रियुनि जो वरी रंग सां तालुक़ु आहे। सो मूं ज़िक्र पियो कयो त असांजी सिंध जेका आहे उहा फ़क़ीर जी गोदड़ी कोन्हे, असां कारूंजर किरोड़नि अरबा खरबा रुपयनि जी जेका मालियत असांजी जेका आहे उन धरतीअ में, थर जी धरतीअ में, ऐं उनखां बि वॾी दौलत असांजो मोहन जो दड़ो आहे, उनखां बि वॾी दौलत असांजो शाह लतीफ़ आहे, उनखां बि वॾी दौलत असांजो दरियाए सिंध आहे, ऐं उनखां बि वॾी दौलत असांजो शेख अयाज़ आहे। जंहिं चयो त आउं जॾहिं कारूंजर वियुसि 1964 त उते जो हिकिड़ो सुघड़ आहे नवाज़ खोसो ग़ालिबन, उनखे शेख साहब खे लिखियो आहे त मूंखे माखीअ जो शीशो ॾिनोई उन नवाज़ खोसे तोहफ़े में, जेको मूं सखर पहुची उहो माखी शीशो सॼो मूं पंहिंजी शाइरीअ में उते छॾियो, इन करे मुंहिंजी सॼी शाइरी गुलो गुलज़ार ऐं मिटी थी वई। हाणे हीउ बि हिकिड़ो माखीअ जो शीशो आहे, छाकाणि त ज़िक्र असां ॾिसो कसरत सां हिन थर खे मौज़ू बनायो आहे, ॿिया बि मौज़ू हुन जा आहिनि, रुॻो आउं 5-7 मौज़ू वठंदुसि तव्हांखे ख़बर पवंदी हुनजो हक़ अदा कयो आहे। मिसाल तौर ते हू पहिरियों जेको जंहिंजो थोरो सां ज़िक्र कयो त थर मेघ मल्हारी मुंदई असांजा लोकगीत, थर जा सियाहती मक़ाम, कारूंजर जी हुस्ना की कारूंजर, कारूंजर जे मोरनि जी सदा, थर सावणी मेलो वसकारो ऐं कारूंजर, थर जी तारीख़ ऐं अदबी इतिहास जो पस मंज़र, थर जो सहरा, थर ऐं थारेलनि जा थाक, थर दुबई कॾहिं बणिबो, थर में पाणीअ जी अणाट वारो मसइलो, थर में वधंदड़ ख़ुदकशियुनि जा वाक़िया, उन्हनि जा असबाब, मेघावत जो तख़लीक़ी सहर ऐं थर, थरियाणी, क़त्ल थियल हरणियूं, आलियूं अखियूं ऐं फितरत जा दुश्मन, ॾीपलो शहर तारीख़ जे आईने में। पर ऐं हीअ जेका गुफ़्तगू आहे उनखे मूं जीअं चयो न त हीअ हिनजे मिठीअ सां थो तालुक़ु रखे न, हिन जो लहजो ॾाढो मिठो आहे, न त थरी माण्हू ॻाल्हाईंदो न पधरो थी पवंदो आहे, त ई थर बि ही थरी आहे, हिन जी ॿोली असांखे हिन जो मुज़कर मोनिस असांखे ॿुधाइनि था। ऐं ॿियो त हिननि वटि ज़ेरूं ज़बरूं तमामु वाजिबी आहिनि, जिते ज़बर ॾियणी हूंदी त ज़ेर ॾींदा, जिते ज़र हूंदी त ज़बर, माना त पर असांजी हीअ दौलत जी जेका मूं हींअर सिंधी ॿुधी त ऐं बाग़ बहार थी वियुसि त एॾो ख़ूबसूरत, उनजो मिसाल नसुर लिखणु ॾाढी ॾुखी शइ आहे। तव्हां शाइरी त ॻंढ टोप करे रदीफ़ काफ़ियो मिलाए शाइरी करे, पर तव्हांखे हिकिड़ो कंपोज़िट ख़्यालु आहे उनखे तव्हांखे नसुर ऐं मोती विखेरणा आहिनि। त आउं हिकिड़ो पैराग्राफ पढ़ां थो, हिन ते गुफ़्तगू ख़तमु थो करियां त ॾिसो हिन जी तबियत में का अहिड़ी रंगीनी, अहिड़ो रवां दवां नसुर आहे,
सवें कालम निगार आहिनि, लिखनि पिया, को इंटेलेक्चुअली, को तमामु ॾुखिया उन में मुहावरा ऐं ॿोली इस्तेमालु करे थो। पर हीअ आउं हिकिड़ो पैराग्राफ पढ़ां थो, यकीन करियो त जॾहिं मूं पढ़ियो त ईअं त जीअं ईअं थधो थधो पाणी कोन मुयसरु थी वञे, जेको ईअं रूह अफ़ज़ा जो शरबत आहे। त हीअ आउं हिकिड़ो पैराग्राफ हिन जो पढ़ां थो, ऐं उहो मौज़ू आहे शाइरी जो आलमी ॾींहुं ऐं सिंधी शाइरी। हीअ असां ॾिसो आलमी ॾींहं जी निस्बत में हाणे त सॼी दुनिया इंटरनेशनल डेज़ जेके असीं करे थी, हाणे हिते ख़ुदा करे त हिनखे पूरी रवानीअ सां, जीअं मूंखे कॉन्फिडेंस आहे त, छाकाणि त मूंखे हिन नसर जी रवानी वणे थी, ऐं उन जो आउं मिसाल हिते पेश कयां थो। कंहिं बि ख़िते जी ॿोलीअ जो हुस्न शाइरीअ सां जुड़े थो। ॾिसो त कीअं हले पियो जुमिलो, रुकिजे नथो। कंहिं बि ख़िते जे ॿोलीअ जो हुस्न शाइरीअ सां जुड़े थो। अदब जी दुनिया में शाइरी हिकु अज़ीम तख़लीक़ तसवुरु कई वञे थी। शाइरी रुगो लफ़्ज़नि जे सिटाव जो नालो न आहे, पर शाइरी त दिलि जी कैफ़ियतुनि जो इज़हार जो ॿियो नालो आहे। शाइरी त रूह जो आवाज़ आहे। शाइरी मुआशिरे जे हिसास ज़हन रखंदड़ किरदार हुजे थो, यानी शाइर किरदार हुजे थो हिन सोसाइटी जो। हू फितरी तौर ते समाज में थींदड़ भञ डाह ऐं तज़ाद ते गहराईअ सां सोचे थो, ऐं समाज में थींदड़ तब्दीलियुनि खे पंहिंजे शाइरीअ जो मौज़ू बणाए थो। त ॾिसो ही मूं हीअं हिकिड़ी नज़र विधी त ही पूरी रवानीअ सां, हिकिड़े फ्लो सां, त जेकॾहिं तव्हांजे नसर जी ख़ूबसूरती तव्हांजी रवानी आहे, ऐं त उहा ई त हुनजी कशिश हूंदी आहे। सो कारूंझर में इन जे अक्सर जेके बि हुन जा आर्टिकल आहिनि, उन्हनि में नसर जी रवानी आहे, ऐं इहा ई असांजे दौलत जी कामयाबी बि आहे, ऐं इहा हुनजो हुनजे हुनर जी दौलत बि आहे। जी वाह वाह, बहितरीन, ख़ूबसूरत ख़ूबसूरत। वधीक कंटिन्यू कयूं था अव्हांजी इजाज़त सां ई। नंढड़ो ब्रेक आहे, ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था नाज़रीन, ऐं हिन पूरे प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो थींदो हाणे तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में, ऐं तव्हां खटे सघंदा खोड़ सारा क़ीमती इनामात। असां सां जुड़िया रहिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह महिराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवंदसि, वेलकम चवंदसि तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। ऐं सुबुह महिराण सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे लाइव कॉलर आहिनि, प्रोग्राम में उन्हनि खे शामिल करणु चाहींदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम, तव्हांखे मां वेलकम चवां थी, भलीकार चवां थी। कीअं आहियो? ठीकु आहियो? पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? अदा तव्हांखे भलीकार चऊं था, छा चवणु चाहींदव? अॼु तव्हां पुछियो खैर त प्रोग्राम तमामु घणो ॾिठो, तमामु घणो पसंदि आहे प्रोग्राम। महिरबानी महिरबानी, छा चवणु चाहींदव प्रोग्राम जे हवाले सां? नसीर साहब प्रोग्राम में जाइ ॾियो। जी हा। ऐं ॿियो मुंहिंजो अर्ज़ु, मुंहिंजा गीत रेडियो ते पुराणा उस्ताद फिरोज गुल जी आवाज़ में हाणे आई धार माकी जहिड़ा माण्हू। जी 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 हा। ऐं ॿियो फौजा सुमूर जी आवाज़ में उहो ॻाल्हि नथो मुंहिंजी ॿुधी तोखे माण्हू चोरियो आहे। इहे ॿियानवे में रिकॉर्ड थिया, लतीफ़ साहब कोसर साहब कया, लतीफ़ साहब कया हुआ। जी 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 हा जी। हाणे उहे जेके स्कूल आहिनि, मुंहिंजे लतीफ़ साहब अर्ज़त उहे टेलीविज़न ते हाणे, या उहा जेका रिकॉर्डिंग आहे उहा किथे बि असांखे कोन पई मिले, कैसेट वारी मिले पई, रेडियो वारी ओरिजिनल रिकॉर्डिंग जे उहा कोन पई मिले। ठीकु आहे, थैंक यू तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। ऐं प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। जी नसीर मिर्ज़ा साहब, अव्हां प्रोग्राम में मौजूदु आहे। कॉल्स घणियूं सारियूं अचनि पियूं, पर जेको टॉपिक आहे चाहियूं पिया त हुन सां गॾोगॾु हलूं, त घटि कॉल्स रिसीव ई न कयूं। पहिरीं कॉल प्रोग्राम में शामिल कई आहे, ऐं अव्हांजी इजाज़त सां हिन तरफ़ पहिरियां अॻियां वधूं था। असां वटि अहमद फराज़ मौजूदु आहे, सो तव्हां खां पहिरीं कुझु ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह। तव्हांखे सिंध जे बहितरीन शाइर असांजे नसीर मिर्ज़ा साहब जी मौजूदगी में वफ़ा पली साहब जो गज़ल आहे पेश कयूं पिया। कंपोज़िशन असांजे प्यारे बरकत फ़कीर साहब जी कंपोज़िशन आहे।
इन जो रदीफ रखियल आहे याद। गैरन जी सखा याद न पहिजन जी अता याद, हिन दिल खे रही दोस्त फकत तुहीं जी जफा याद। गैरन जी सखा याद न पहिजन जी अता याद, हिन दिल खे रही दोस्त फकत तुहीं जी जफा याद, हिन दिल खे रही दोस्त फकत तुहीं जी जफा याद। दम आहे लबन ते ऐं अखियूं राह में आहिनि, दम आहे लबन ते ऐं अखियूं राह में आहिनि, ऐं दर्द अचे केर पयो वक्त कज़ा याद, हिन दिल खे रही दोस्त फकत तुहीं जी जफा याद, हिन दिल खे रही दोस्त फकत तुहीं जी जफा याद। गैरन जी सखा याद सो भी तकॾहिं दोस्तो सारी तो ही हूंदो, सो भी तकॾहिं दोस्तो सारी दो ही हूंदो, दिल जंहिंखे करे मुंहिंजी पई सुबुह मसा याद, दिल जंहिंखे करे मुंहिंजी पई सुबुह मसा याद, हिन दिल खे रही दोस्त फकत तुहीं जी जफा याद, हिन दिल खे रही दोस्त फकत तुहीं जी जफा याद। हू तुहीं जी तमन्ना में हयाती पियो गुज़ारे, हू तुहीं जी तमन्ना में हयाती पियो गुज़ारे, छा तोखे सजण सच में रहियो नाहे वफ़ा याद, छा तोखे सजण सच में रहियो नाहे वफ़ा याद, हिन दिल खे रही दोस्त फकत तुहीं जी जफा याद, हिन दिल खे रही दोस्त फकत तुहीं जी जफा याद।
ज़बरदस्त ज़बरदस्त बेहतरीन वफ़ा पली छा ई ॻाल्हि कजे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां निभायो आहे जी नसीर मिर्ज़ा साहब। एक तरफ़ एतिरो सुठो म्यूज़िक ऐं हिकु तरफ़ एतिरो सुठो टाइटल एतिरो ख़ूबसूरत किताब ऐं अव्हां जहिड़ा महिमान प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अच्छा जॾहिं हिन किताब जे असलूब ते नज़र पवे थी त कीअं बयानु कंदव अव्हां कीअं अव्हां बयानु कंदव नसर जे हवाले सां त तव्हां ॻाल्हायो आहे हिन किताब में असलूब ते जॾहिं नज़र पवे थी त प्लीज़। पहिरीं त आउं वफ़ा पली ऐं करीम पली जो ज़रूरु ज़िक्र कंदुसि छाकाणि त उहा असांजे सिंध जी जेका बि काफ़ी ऐं ग़ज़ल जी जेका शाइरी आहे उनजे संगम ते उन्हनि जो सिंध में जेके बि असांजे 20वीं सदीअ जा वॾा शाइर पैदा थिया आहिनि उन्हनि में ख़ान साहब अता मोहम्मद पली ॻोठ जा ही ॿई भाउर बल्कि टई भाउर टियों भाउ बि उन्हनि जे जेको मौक़िक़ जी हैसियत में साम्हूं आयो हो। पर अब्दुल करीम पली ऐं वफ़ा पली ॿिन्ही सां असांजी बेपनाह मोहबत ऐं उत्साह जा दरवाज़ा हुआ ऐं को बि शाइर को बि रागी उतां उनजे घर खां जॾहिं बि वेंदो का सदा हणंदो त उहो मोतियुनि हीरनि जवाहरनि सां झोली भरे ईंदो। इन करे हू उन्हनि खे असीं कला जा कोहिनूर हीरा डायमंड तसवर कयूं था अब्दुल करीम पली साहब खे ऐं वफ़ा पली साहब जिन खे वली मोहम्मद वफ़ा पली उन्हनि जो नालो आहे। तुंहिंजो मुश्ताक़ दीद सारे थो आ विछोड़े जो मौत मारे थो को बि ईंदो न रेगज़ारनि में वाट कंहिंजी वफ़ा निहारे थो। ऐं हिन वक़्तु जेको कारूझर जो जेको ही असांजे साम्हूं आहे किताब दौलत राम खत्री पंहिंजे प्यारे नौजवान कलमकार जो जेके आउं पंहिंजे टईअ जे मक़बूल तरीन लेखकनि नसर निगारनि में शुमार कयां थो। असुल में जेकॾहिं कालम निगार जी जेका नज़र गहराई मुतालो ऐं सिंध सिंगार सिंध सॼणु आहे ऐं उनखे सिंध जे मसाइलनि जी ख़बर आहे सिंध जे तारीख़ जी ख़बर आहे ऐं सिंध जीअं असां चो तरफ़ खां अले जी केतिरियूं बलाऊं आहिनि जेके उनखे यरगमाल बनाए वेठियूं आहिनि। दरियाए सिंध जे पाणीअ खां वठी असांजी जेके बि दौलत आहे गैस आहे पाणी आहे या असांजी मादनियात आहे जेका आहे त पर असांजी जेका सिंध में दौलत आहे हिन वक़्तु उहो असांजो सुजाग ज़हन शागिर्द आहे ऐं कलमकार आहे। छाकाणि त सॼी सुजागी जीअं दौलत ॾिए थो त ईअं असांजी शेख अयाज़ मोहम्मद इब्राहिम जोए खां वठी जंहिंजा असीं फॉलोवर आहियूं उहे असांखे छा था लिखनि उहे इंटरटेन कनि था पर असांखे सुजागी बि ॾियनि था। त हाणे हिन जे हिकिड़े मौज़ूअ ते आउं ॻाल्हाईंदुसि त हिन नई टही जेका आहे उनखे तमामु घटि जेको अंग्रेज़ी स्कूलनि में ॿारड़ा असांजा पढ़नि पिया उन्हनि खे ताहिरा ख़बर न आहे त 1967 में सिंध यूनिवर्सिटीअ में शागिर्दनि कहिड़ो आवाज़ु 4 मार्च ते छा हो मामिलो ऐं उहो असांखे हिन किताब में छाकाणि त तव्हां मौला अलीअ जो बि कौल आहे ऐं चयो वेंदो आहे त सुठियुनि ॻाल्हियुनि खे तव्हां दोहिराईंदा रहो त जीअं ईंदड़ नसुलनि खे बि उन खां ख़बर पवंदी रहे ऐं जेकॾहिं कलमकार को सुजाग ज़हन आहे त उहो पंहिंजे ईंदड़ नसुलनि ताईं त मैसेज पहुचाईंदो आहे। हाणे उन सॼे इन थल ॿधण जो मौज़ू आहे 4 मार्च जो ॾिहाड़ो ऐं सिंध जी मौजूदा शागिर्द सियासत। असां सभु सम्झूं था त बेशक ही ज़हनी सुजागीअ जे लाइ शागिर्द जो सियासी सुजागीअ में अमल दख़ल स्कूल कॉलेज खां बि टिपी जॾहिं असांजो शागिर्द मेच्योर एज खे थो पहुचे त पोइ असांजो मकतबगाह असांजे जामे मादर इल्मी सिंध यूनिवर्सिटी आहे जितां फू जोबन ते पोइ शागिर्द निकिरे थो। त असांखे हिन 4 मार्च जे ॾिहाड़े ऐं हुनजे हूअं त असांजा नवाब असांजा मोहतरम साईं यूसुफ लगारी साहब खां वठी असांजे मदद अली सिंधी साहब ताईं केतिरियूं वॾियूं शख़्सियतूं आहिनि मसूद नूरानी साहब खां वठी असांजे दौरे हाज़िर जे बशीर कुरैशी साहब ताईं असीं सभिनी जा नाला वठंदासीं जेके जिन सुजागीअ जो सॾु ॾिनो आहे ऐं पंहिंजूं ज़िंदगियूं वक़्फ़ करे छॾियूं आहिनि कुर्बान करे छॾियूं आहिनि उन्हनि सिंध जे मफ़ाद जॾहिं बि को सिंध ते हलां करे थो त असांजा ई बहादुर छातियूं खोले साम्हूं बीह था रहनि। अचबो त जिगर शेर जो धारे अचबो उस्ताद बुखारी साईं फरमाइनि था हर देव ऐं राकास खे मारे अचबो जी झंग कयो तंग त साड़े अचबो डूंगर जे अॻियां आयो त ॾारे अचबो। त असांखे हिन ॿुधायो आहे त अहसान मेमण असांजा कमाल राहिमू रज़ा मोहम्मद बंगुलाणी ही ठोड़ी फाटक आहे ऐं उन्हनि जे शहीदनि
रत सां नई तारीख़ लिखी आहे जंहिंजे नक्शे क़दम ते असांजी सिंध यूनिवर्सिटीअ जा जेके शागिर्द आहिनि उहे हलनि पिया ऐं उन जे पुठियां असीं पंहिंजे मोहतरम साईं JM सईद जे फ़िक्र खे कॾहिं बि नज़रअंदाज़ नथा करे सघूं। ऐं शेख अयाज़ जॾहिं चवे थो त इहा सिंध काबो बि काशी बि आहे, चवे छा बि को शेख या बिरमन, इन लाइ बनवास भोगियूं पिया। इन सां असांजो अनोखो वचन ऐं कॾहिं सिंध जी सींध मेरी न थिए, कॾहिं मोड़ तंहिंजा न मुरझाइजनि। त कारूंझर जो ऐं पंहिंजे समाज जे केतिरनि ई मसइलनि सां गॾोगॾु हिन सिंध जे शागिर्द सियासत ऐं उन जे सुजाॻीअ जो जेको पैगाम आहे उनखे बि पंहिंजे कालमनि में जाइ ॾिनी आहे। जी हाँ बहितरीन, तमामु ख़ूबसूरत। जीअं त मूं चयो न अॼु तारीख़ जा वर्क बि उथलाइजंदा। सो यकीनन तव्हां जेको आहे सो सिंध यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कई ऐं इहो जेको वाक़ियो हुयो या इहो जेको ॾींहुं आहे इनखे पाण कॾहिं बि विसारे नथा सघूं। इन तरह जी जॾहिं बि ॻाल्हि निकिरे थी त सिंध यूनिवर्सिटी जो न पथरीली ज़मीन खे पाण यादि कयूं था, उतां जे शागिर्दनि खे पाण यादि कयूं था। ऐं हिन में जेको आहे सो नसीर मेमन साहिबु लिखियो आहे, ज़ुल्फ़कार हाले पोटो जो बि ज़िक्र अचे थो। ज़ुल्फ़कार हाले पोटो साहिबु हिन किताब खे पढ़ियो आहे, उन ते लिखियो आहे बरकत जान बजीर, जावेद बजीर, दौलत राम खत्री साहिब जो ही ख़ूबसूरत किताब जेको अॼु असांजे हथनि में मौजूदु आहे। अच्छा सर, थोरो जनरली बि पुछणु चाहींदमि, हिकु राइटर जॾहिं उहो लिखे थो कंहिं बि हवाले सां, फॉर एग्ज़ाम्पल ही थर ते लिखियलु आहे, त उनजी नज़र में तमामु शयूं कहिड़ियूं हुजणु घुरिजनि जो हर तरह हुनजो जेको लेख आहे उहो ॾाढो मज़बूत बीहे? सभ खां पहिरीं त जेको बि नसुर लिखंदो उनखे पंहिंजे मुताले ते पूरी तवजो ॾियणी पवंदी, छो त बिना मुताले जे दौलत बि जेकॾहिं उनजो ही मूंखे लॻे थो त हुनजो सॼो जेको 20वीं सदीअ जो जदीद सिंधी अदब क्लासिक ऐं उन खां बि अॻिते जॾहिं असां हिन किताब खे ॾिठो त असांखे ख़बर पई त हिन त पंहिंजे लोक अदब जी बि ऐं चैरिटी बिगिन्स फ्रॉम होम चइबो न। तव्हांखे आउं जेकॾहिं लेखक आहियां त मूंखे पहिरीं त पंहिंजे हैदराबाद जी ख़बर हुजणु घुरिजे, आउं जिते जी मिटी आहियां उनजो फ़र्ज़ु निभायां। हैदराबाद जूं घिटियूं, रस्ता, क़िला, उन जी यादगार इमारतूं, उन्हनि जी वारसी कयां। लेखक दरअसल पंहिंजे ई समाज जे शयुनि जी वारसी कंदो आहे। त ही हिन जो मुबारकबाद जो मुस्तहिक़ आहे त दौलत सभ खां पहिरीं त हिन ॾिठो आहे त आउं जंहिं धरतीअ ते ॼाओ आहियां, आउं जंहिं वारी जो ज़रो आहियां, उन वारी जो ज़रो उर्स जे तिड़के सां चमकंदो आहे। त हिन पंहिंजे मौज़ूअनि खे पंहिंजे ॾात सां चमकायो आहे ऐं पहिरीं त फ़र्ज़ हिन थर जे हवाले सां पंहिंजो सरअंजाम ॾिनो आहे ऐं उते जी वारसी कई आहे। ऐं उनखां पोइ सिंध जा केतिरा ई मौज़ू आहिनि, टॉपिक्स आहिनि जेके हिते हिननि आर्टिकल में मौजूदु आहिनि। बिल्कुलु सर, ईअं ई आहे। ऐं असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ असां वटि हिकिड़ो ई को सेगमेंट बचे थो प्रोग्राम में, तमामु शयुनि खे कवर करण जी कोशिशि कंदासीं। वक़्तु थी वियो आहे नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 आहे, तव्हां सां जुड़िया रहिजो।